बेगम हमदर्द यूनिवर्सिटी अस्पताल ऐं मार्स हेल्थ केयर पारां सेमिनार मुनक़िद कयो वियो। खानगी होटल में मुनक़िद करायल सेमिनार में डॉक्टरनि, रिसर्चर्स ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई आहे। सेमिनार दौरान रिसर्च में थियल तरक्की ऐं उन जी अहमियत बाबति आगाही ॾिनी वई। उन मौक़े ते हमदर्द यूनिवर्सिटी अस्पताल जे मेडिकल डायरेक्टर प्रोफेसर तमीम अख्तर चयो आहे त जदीद टेक्नोलॉजी जी अहमियत बाबति ॻाल्हायो वियो आहे। डॉक्टर उस्मान मंज़ूर चयो त दुनिया जदीद अंदाज़ में तब्दील थी रही आहे, खेनि बि दुनिया जी तरक्कीअ में शामिल थियणो पवंदो। हुन चयो त जेकॾहिं हू दुनिया सां गॾु तब्दील न थिया त दुनिया सां गॾु हलणु ॾुखियो थी पवंदो। मार्स हेल्थ केयर जे CEO इमरान हैदर चयो त दुनिया जे केतिरनि ई कंपनियुनि सां गॾिजी टेक्नोलॉजी ते कमु करे रहिया आहिनि। मार्स हेल्थ केयर जे CEO अमजद सफ़ी, मैनेजिंग डायरेक्टर हैदर जावेद, कर्नल हैदर रज़ा, हमदर्द यूनिवर्सिटी जे डीन इस्म जाफ़री तक़रीब में शिरकत कंदड़नि जा थोरा मञिया ऐं